मेहड़ लग फरीदाबाद पुल ज़बून हाल बणिजी वियो आहे। रेती ऐं बजरी जो ट्रकूं ऐं हेवी मशीनरी गुज़रण करे पुल जी छत साइडनि खां झोल करे वई आहे ऐं पुल जी छत जे हेठां चापड़ किरण रोज़ जो मामूल बणियल आहे। केॾीमहिल बि जानी नुक़सान जो ख़तरो वधी वियो आहे। डीसी दादू ऐं तेल गैस कंपनी इंतज़ामिया नोटिस न वरितो आहे। ओडा फरीदाबाद इलाइक़े एहतियात जे कन्वीनर डॉक्टर बरकत जतोई, अली अब्बास चन्नो, ज़फर सोलंकी, अब्दुल खालिक बुगियो, निसार अहमद ख़ासकेली ऐं ॿियनि चयो आहे त फरीदाबाद पुल जी छत ज़बून हाल थी वई आहे। केॾीमहिल बि जानी नुक़सान थी सघिजे थो। पुल जे मथां वज़न वारियूं गाॾियूं गुज़रण करे जानी नुक़सान जो ख़तरो आहे। तेल गैस कंपनी करोड़ों रुपया कमाए रहियूं आहिनि, पर फरीदाबाद पुल ऐं तामीराती कमनि में टके जो बि ख़र्च न कयो वियो आहे। हिननि आला इख्तियारनि खां घुर कई आहे त फरीदाबाद पुल जो नए सिर तामीराती कमु कयो वञे, ॿी सूरत में मरहलेवार एहतिजाज तेरी घलाई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।